ईसाई मजलूम थी सके तो, यहूदी मजलूम थी सके तो, हिंदू मजलूम थी सके तो। मजलूम अगर गैर मुस्लिम हो जाए तो काथे वने अल्लाह पांजो दरवाजो बंद करे छडियो, मोट न तो अची सके, मदीने भी न तो वनी सके, हराम रसूल मुसलमान जो शर्त यो दरवाजो पर अल्लाह ताला बंद कयो। पर अल्लाह तबारक तआला जने कुछ दरवाजा बंद कंदो आहे तो सभई बंद कोन कंदो आहे, खोलींदो आहे। खोलियो कड़ो दरवाजो, खोलियो दरवाजो, करबला जो दरवाजो खोलियो, इमाम हुसैन जो दरवाजो खोलियो। जे अल्लाह तबारक तआला जे रिज़्क जा दरवाजा सभी इंसानन जे लाइ खुलियल आहिनि। अल्लाह उनखे भी रिज़्क दे तो जो अल्लाह के मने तो, जो न तो मने उनखे भी रिज़्क दे तो। सागे नमूने से इमाम हुसैन जो दरवाजो अल्लाह तबारक तआला हर मजलूम जे लाइ खोलियो आहे, चाहे मुसलमान हुजे चाहे न हुजे, लेकिन इमाम हुसैन जो दरवाजो उन जे लाइ खुलियल आहे।